अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी का बेहतरीन अपडेट तव्हांजे साम्हूं खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जी इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों। जी दोस्तों, हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त मल्हार राबेल खे चवंदो, राबेल जेकॾहिं असांजे विच में केर बि आयो, टियों केर बि आयो या केतिरा बि माण्हू असांजे विच में आया त उहे ख़तमु हूंदा। ऐं राबेल हुनखे चवंदी त जेकॾहिं तो ईअं कयो ऐं मूंखे बदनाम कयो माण्हुनि जे साम्हूं त मां तोखे कॾहिं माफ़ु न कंदसि ऐं तूं मुंहिंजो आहीं न, हाणे मां तोसां गॾु ज़िंदगी गुज़ारणु नथी चाहियां। तूं पंहिंजे पीउ खे सम्झाइण जी बजाए तूं माना अञा वेतर मूंखे बदनाम करणु आयो आहीं त मूंखे तूं बि क़बूल न आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मंठार खे राणी चवंदी त तूं पहिरियां अंदर जो ठार हूंदो आहीं पर हाणे अंदर जो साड़ थी वियो आहीं दोस्तों। ऐं राणी हुनखे बाक़ाइदा छंड पटींदी त तूं बाबा जे गुनाहनि में बराबरि जो शरीक आहीं। असां त बाबा खे माफ़ु नथा करे सघूं त तोखे माफ़ु कीअं कंदासीं। तूं बि बाबा जो माना वाठो आहीं, हाणे तूं मुंहिंजे क़ाबिल न आहीं जो मां तोखे पंहिंजो ज़िंदगीअ जो सफ़र या साथी या कुझु बि माना तोखे प्यारु ॾेई सघां। बसि तूं बाबा जो कमु करीं तो बाबा जो ई कमु कंदो रहो, असां सां तुंहिंजो को बि वास्तो न आहे। जी दोस्तों, ये वीडियो पसंदि आई हुजे तो चैनल खे लाइक सब्सक्राइब कंदा दोस्तों ऐं नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।